ہوں تو سب مہینہ محترم ہیں، پر سال جے ॿियनि مہینن جے مقابلے میں رمضان المبارک جے مہینے جو مثال ایئں آ جیئں سینے میں دل، جیئں انسانن میں پیغمبر، جیئں شہرن میں حرم محترم۔ حرم اہا متبرک جایا ہے جتے شیطان داخل نہ تھو تھی سگے۔ رمضان میں بھی شیطان کے پابند سلاسل کہو ویندو آ، ऐं जीअं पैगंबर इंसाननि जी शफ़ाअत कंदो तीअं क़यामत जे ॾिहाड़े रमज़ान जा रोज़ा बि अल्लाह जे बंदनि जी शफ़ाअत कंदा। ऐं जीअं दिल जो ज़िंदा रहण ज़िंदगी जी अलामत आहे, जेकॾहिं दिल जी धड़कन बंदि थी वञे त माण्हू मरी पवंदो, त ईमान वारे जे ईमान जी शुनाख्त घटि में घटि आहे त उहो रमज़ान जो अदब करे ऐं रमज़ान जो एहतराम करे। जेकॾहिं को रमज़ान जो एहतराम करे थो ऐं अदब करे थो त ईअं सम्झबो त इन बंदे वटि अञा ईमान आहे। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, रमज़ान अरबीअ जे हिकु लफ़्ज़ रमज़ मां वरितल आहे। रमज़ जी माना आहे साड़िण। उलमाए किराम लिखनि था त जीअं बाहि काठियुनि खे साड़े ख़तम करे छॾींदी आहे, तीअं रमज़ान जा रोज़ा भी बानहनि जे गुनाहनि खे साड़े ख़तम करे छॾींदा आहिनि। अल्लामा खलील उरूज़ी रहमतुल्लाह अलैह जे तहक़ीक़ जे मुताबिक़ रमज़ मौसम खरीफ जे उन बरसात खे चइबो आहे जंहिं बरसात जे करे वणनि जा बेकार पन छणी पवंदा आहिनि ऐं मौसम में बहारी अची वेंदी आहे। रमज़ान जे रोज़नि जे करे मोमिननि जा गुनाह भी छणी पवंदा आहिनि ऐं उन्हनि जे ईमान में बहारी अची वेंदी आहे। पीराने पीर कुतुब रब्बानी महबूब सुबहानी सैयद अब्दुल कादिर जीलानी सब चो रहमतुल्लाह अलैह, हजरत पीराने पीर रहमतुल्लाह अलैह गुनियत तालिबीन में फरमायो त रमज़ान जे रे मां अल्लाह जी रहमत मुरादा, रमज़ान जे मीम मां अल्लाह जी मुहब्बत मुरादा।